मकसद ही आए हजरत गौस पाक के असा मुश्किल जो वक्त में सद कंदा आयो तो उन्हीं वक्त में बस जो ही अकीदो आए असा जा सद अल्लाह जल जलालू पहुंचाए रहो ऐ सोना गौस पाक रजी अल्लाह तआला ने मदद भी फरमाए रहा है असा जे सिलसिले जा दोस्त है ठट्टे जिले आ पान ते बिस पान रूबरू मुशाहिदो कयम बई ठट्टे जिले में आए पंहिंजी जमायत जा फुकरा जमायत दोस्त आहिनि पोइ उन्हनि जी हिकिड़ी औरत बीमार हुई कैंसर जे मर्ज़ में डॉक्टर लाइलाज कयो जे डी हुनखे न ख़बर पई त हाणे मुंहिंजो इलाज न आहे उहा माई साहबा थी चवे मुंहिंजा मिट माइट मुंहिंजी ख़िदमत में हुआ मां परेशान तो हुयसि दुरूद और सलाम तो पढ़ा पई पोइ जॾहिं अकेली थियसि मायूं ॿियूं वयूं हलियूं तॾहिं मूं सोने दस्तगीर खे सॾु कया सोने गौस के सॾु कयमि त साईं मदद कर बुढ़ा बेड़ा तारींदो आहे मुर्दा जियारींदो आहे मरदूदन के मकबूल बनाईंदो आहे रहज़रन के रहबर बनाईंदो आहे सॼी ज़िंदगी मूं बि तुंहिंजी यारी कई आहे को हिकड़ी का प्लेट भत जी का अल्लाह जी दरबार में कबूल थी हुजे तव्हां वटि को जो सवाब पुहतो हुजे त पोइ तव्हांजी मुरीदाणी आहियां मां हिन हाल में आहियां मुंहिंजी मदद फरमायो मूंखे तंदुरुस्ती हयाती अल्लाह खां वठी ॾियो माई चवे त मां ईअं रड़ियूं पई कयां मूं ओचितो ॾिठो त सोना गौस पाक मुंहिंजे कमरे जे अंदरि मौजूद आहे हज़रत गौस पाक रज़ी अल्लाह तआला अन्हु दरवाजे ते मौजूद आहिनि पाण फरमाता मां तुंहिंजा सॾ ॿुधासीं असां आयासीं इते ई सुती पई हुजो हज़रत गौस पाक पंहिंजो आंगुर जो हीअं मुंहिंजे मथां जे इशारो छाती जो कैंसर मथां हीअं इशारो कयो मुंहिंजी छाती खुली वई अंदरां पाणे काशे ॿाहिरि निकिरे पई जेका किरे पई हज़रत गौस पाक हीअं इशारो कयो मुंहिंजी छाती बंदि थी वई मुंहिंजा कपिड़ा रत थी विया उहा नितल शइ बि ॿाहिरि पोइ हज़रत गौस पाक खे मूं न ॾिठो पर मूं रड़ियूं वठी शुरू करे ॾिनियूं बाद में मायूं आयूं त मां सॼी रतो रत लगी पई आहियां कपड़ा मूं पाण ॾिठा त उहे रत जा भरियल हुआ कपड़ा रत सां भरिया पिया मां रतो रत लगी पई आहियां ऐं उहो जेको किन फित निकितो ॿाहिरि पियो हा इहो बि चई त हज़रत गौस पाक रज़ी अल्लाह तआला जो हीअं इशारो फरमायो पाण मुंहिंजे वेझो न आया न की मूं हथ लॻायो न की साई पाण हीअं इशारो फरमायो हिकिड़ो प्यालो पियल हो पाण फरमाए थी पी छॾिजांइ बसि पोइ मां रड़ियूं कयूं पोइ मायूं आयूं उहो प्यालो पियारियूं मां उनजी लज़त अञा ताईं नथी विसरे मुंहिंजी निड़ीअ में उनजो मिठाण जी लज़त अञा ताईं मौजूद आहे काॾे वियो कैंसर काॾे वई बीमारी माई चङी भली अहल औलादी थी वई सुभान अल्लाह दस्तगीर मदद कंदा आहिनि अॼु बि मदद फरमाइनि पिया अबा इहो कीदो आहे तॾहिं त भिट धणी बादशाह सॾु कया हज़रत भिट धणी बादशाह रहमतुल्लाहि तआला अलैहि जन सॾु कया आहिनि त मीरा शाह मदद थी अची ओखिय बेर लिल्लाह लग लतीफ चवे भर पाज़िया दे पेर तो औलाद अली शेर कर का माड़ मुरीद ते हज़रत